बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। हक़ मौजूद याली मदद। हिंदू बिरादरी के नमस्ते सो चवां। असी सब महबूब सुबानी अब्दुल कादिर जीलानी या फ़कीर या मुरीद जेके मोहब्बत कंदड़ आहियूं, उन्हनि जे लाइ जुमन फ़कीर चारण पंहिंजे ज़माने में हिकिड़ी मदाह लिखी। हूअं बि असां वटि दुनिया जो वॾे में वॾो शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, जंहिंखे शाइरनि जो सरताज सॾियो वञे थो। उन खां बाद में अदीबन दानश्वरनि मुतफ़िक़ा राय फ़ैसिलो करे चयो त काफ़ियुनि जो बादशाह साईं मिसरी शाह बादशाह आहे ऐं बेतन जो पहिरियों ऐं वॾो शाइर काज़ी काज़न लेखियो थो वञे। अहिड़े तरीक़े सां जुमन फ़कीर चारण जेको आहे मदह जो पहिरियों शाइर सुठो शाइर सॾियो थो वञे। ऐं जुमन चारण जी मोहबत महबूब सुबानी अब्दुल कादिर जीलानी पीरनि जे पीर दमदस्त तग़ीर सां हुई। इहो फ़कीर सिंध मां पंधु वेंदो बगदाद शरीफ़ ऐं साईं जूं मदाहूं चवंदो वेंदो हो। हिकिड़ी दफ़ा मदाह चवंदो कोन्हे, वञी ॾिसे त उते कुझु सिटूं रोज़े पाक ते लिखियूं पियूं ऐं हिन खे आवाज़ आयो, जुमन फ़कीर अॼु असां तो मां राज़ी आहियूं, जेको सुवाल करिणो थी सो कर। लेकिन जुमन फ़कीर चारण वीचारो बेहद ग़रीब हुयो। हुनजो संग रिश्तो दुनिया में को कोन हुयो। उनखे मुड़सी कान हुई, उनखे घर कोन हो, उनखे ज़र कान हुई, उनखे नज़र कान हुई। इन करे जुमन चारण मुंझी पियो त दाता त पंहिंजी करम नवाज़ी करे थो अब्दुल कादिर जीलानी, पर मां सुवाल कहिड़ो कयां? चई साईं मुंहिंजा घणा सुवाल आहिनि। चई फ़कीर हिकिड़ो सुवाल कयो, इनशा अल्लाह ताला तव्हांजो सुवाल क़बूल पइजी वेंदो। पोइ जुमन फ़कीर चारण मोहलत घुरी आहे। सरकार चयो तव्हां सोचे सघो था। पोइ सोचे चई साईं टिमाड़ ते नूह खे सोनीअ चाॾीअ में ॾुध विलोड़ींदे ॾिसां। महबूब सुबानी अब्दुल कादिर जीलानी फरमाए थो फ़कीर तूं सभु सुवाल पंहिंजा मुंझराए। उन खां बाद में हुन फ़कीर खे रियासत जी बादशाही मिली। पोइ बादशाही हलाई, शादी कयईं, सिहतमंद थियो, उनखे पुटु ॼाओ, उनजी शादी करायईं। जॾहिं राति जो अमीरनि वज़ीरनि सां कचहरी करे पंहिंजे वापसि घर पियो वञे त उन सुबुह जा सिज जा कना निकिरी चुका हुआ ऐं उन माड़ीअ ते उहे कना पवनि पिया किरणा सिज जा। हुनजी नुंहुं जुमन फ़कीर चारण जी चाॾीअ में ॾुध विलोड़े रही हुई त जुमन फ़कीर जी नज़र पई त चाॾीअ जा तजल्ला पिया लॻनि सोना सोना। हिते जुमन फ़कीर खे कननि में आवाज़ आयो, फ़कीर तुंहिंजो अॼु सॼो सुवाल पूरो थियो, हाणे तूं असां ॾे अचु कचहरीअ ते, हाणे इहा दुनिया छॾ। हुते जुमन फ़कीर चारण मोटी जॾहिं वरी पंहिंजे शहर में आयो, चई मां घर न वेंदुसि। पोइ चई राज खे चई मूंखे तव्हां पंहिंजो सैर करायो। पोइ घुमंदे फिरंदे हिकिड़ी माई मच्छियूं पई खपाए, उनखे चई अमाई मूंखे मछड़ियूं त ॾे। पाण माफ़े में बादशाही माफ़े में वेठो। पोइ हुन माईअ चयो साईं तव्हांखे महल ते पहुचाए, फरमाई न हिते ॾे। पोइ हुन चयो छॿो त कोन्हे। पोइ पाण बादशाही लूंगी खे खोले हीअं झोली झले चई अमां हिन में विझ। अमीर वज़ीर ॾाढा नाराज़ थिया, पर मच्छी माईअ खां वठी फरमाइणु लॻो त मां इन जे करे माईअ खां मच्छियूं वठियूं आहिनि, मतां मुंहिंजो औलाद सुभाणे चए असीं बादशाहनि जो औलाद आहियूं, असांखे बादशाही बि फ़कीरी में मिली। उन फ़कीर जी मदह चयल जेका आहे उहा असीं अव्हांखे पेश था कयूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नामे ख़ुदाया मुस्तफ़ा या पीर पीरां बादशाह, तोखां मङा सिहतो शफ़ा या पीर पीरां बादशाह। सिहतो शफ़ा शर्मो सफ़ा तुंहिंजी मूंखे सभु को नफ़ा, तुंहिंजी मुरीदन सी वफ़ा या पीर पीरां बादशाह। जे तूं नाफ़े नबीअ जे नूर जी चौकी हुई हज़ूर जी, मालूम इन मज़कूर जी इहा मुल्क मशहूर जी या पीर पीरां बादशाह। फुर्सत न की गिरदान में इहो शाह तुंहिंजे शान में, मेहतर नूह हो तूफ़ान में, तूं हुए इन इम्कान में, जज़्बार सी जूलान में, कस्ती कढई पे आसान में या पीर पीरां बादशाह। मेहतर इब्राहिम हो आड़ाडूं, यूनस नबी हो दरिया ॾूं, मेहतर यूसुफ बचाई चाॾूं, इहो अता थी अल्लाह खां या पीर पीरां बादशाह। परवर जॾहिं पैदा कई ताने पेटे तो लद थी, दाई खणी दस्ते कीअं उॾामी तूं अर्शे में या पीर पीरां बादशाह। उॾामी तूं अर्शे वएं तंहिं तां वरी आए तंहिं, पहिरियों मुनाक़िब कीमी आलम सुई आहे जहीं, हरदम वसे अंदर हीअं या पीर पीरां बादशाह। 27 रजब शहर पैदा शुदा साइम दहर, थी शादी बरी बहर सब देश थी दीनी लहर या पीर पीरां बादशाह।
470 सन साल हो तो लद थियो वडो तालियो इब्ने अबू शाह साल हो आला नबी जी आल हो या पीर पीरा बादशाह आला नबी जी आल हो साकी सुबड़ सुदरसियो मुर्शद जनी जो तोज हो तन मुरीदन गम के हो या पीर पीरा बादशाह तो मुरीदन सी क्यों वायदो ते वायदे क्यों फायदो जवाब तुझो जाए दो दिल में रखूं था फायदो या पीर पीरा बादशाह शेरो सिवा मशको अतर शेरो सिवा मशको अतर बाओ बशुए दहन तर नामे खुदाए खूब तर रहमान के रोशन तर बदजात थ्यासी बेखतर या पीर पीरा बादशाह रहमान अग्यां रायो संदोई पैगंबर अग्यां पायो संदोई मंजूर फरमायो संदोई घुर्जे सदा सायो संदोई या पीर पीरा बादशाह इसरार रबी थी आया बातून बेहद बेबयां किन किरत कूड़ कया नौ खंड सब तो खेनिया या पीर पीरा बादशाह रोशन थी 14 तबक हफ्तो जमी हफ्तो फलक मुखलिस मुरीदी थी मलक देवो परी खादिम खलक या पीर पीरा बादशाह तुझी शराफत शान जो अजमत इज्जत इम्कान जो कौन मथो मकान जो तू सिर राही सुबहान जो या पीर पीरा बादशाह या पीर पीरा बादशाह सिर सुबहानी तूए गौस समदानी तूए कुतुब रब्बानी तूए महबूबे हक्कानी तूए ऐन हाल मंदानी तूए या पीर पीरा बादशाह हिन हाल जी तो मालूमी हिन हाल जी तो मालूमी जुहदी जुदा कर जालिमी हमरा दी हर गाल में या शाह कुतुबुल आलमीन या पीर पीरा बादशाह ये अगस्त सुनी तू सुई तो दोज़ख विसाई दम कहीं एड़ी न कुदरत बे कहीं तू ओलिया एड़ो आहीं या पीर पीरा बादशाह तू ओलिया अल्लाह जो औलाद अली शाह जो औलाद अली शाह जो मुर्शिद महर माह जो को गौर कर मदाह जो साली न खाली ताह जो या पीर पीरा बादशाह फर्जंद जो हसनैन जो आऊं साइल तहीं सकलेन जो दरगाह मथे दिन रैन जो ओजर मंगा ऐनैन जो दारू थी दारैन जो या पीर पीरा बादशाह हफ्तो दुख्तर जे पधर तोखा मंगो हिकड़ो पिसर ता फर्जंद के सब यक नजर का एही करामत करम कर या पीर पीरा बादशाह सरोलिया सरताज तू वाली बड़ो वरसाज तू सबको संवारे काज तू कहजो मकर मोहताज तू या पीर पीरा बादशाह सिरोलिया सुल्तान तू दरगाह मथे दीवान तू जन्नत सदो दरबान तू दीनो दुनिया देहदान तू मुश्किल करी आसान तू या पीर पीरा बादशाह स्वाली सुपर सुहणो जही चोडूल में चाढ़ो तही हाँ ओढ़ गो तुझे आही बेदरवञा कहड़े कहीं पुरसीर कर माखे कहीं या पीर पीरा बादशाह या पीर पीरा बादशाह लाखा सुपड़ हातम चई पंधे उबा बाहा बई आदम कुलई आलम जई तुझी नगर दुहा तामई या पीर पीरा बादशाह चोरन अची चोरी कई तंडे नजर कई नाफी से थिया ओलिया ओला लही एड़ियूं करामतूं तू कही चारण चवंदो छा चई चारण चवंदो छा चई या पीर पीरा बादशाह या पीर पीरा बादशाह मालूम थी मुनाकिबा मंजूर थी मुराकबा दारू दवा ब्या छाकबा दुआ दरन तुंजा ताकबा या पीर पीरा बादशाह बिल्कुल न जाना पारसी बिल्कुल न जाना फारसी साराह करया ता कारसी दिल खे दिए दिस्तारसी आया अबो जो आरसी दरकार घुर्जे वारसी या पीर पीरा बादशाह या पीर पीरा बादशाह वारिस विलायत वीर तू मुर्शिद मोहिउद्दीन मीर तू कामिल कुतुब कबीर तू कुल पीरन जो पीर तू या पीर पीरा बादशाह कुल पीरन जो पीर तू आली नसब अमीर तू दरमांदगां दिल धीर तू दीनो दुनिया दस्तगीर तू या पीर पीरा बादशाह दिल दुरुस्त दस्तगीर दे आऊं कहीं वञा बे पीर दे या पीर तू दिल धीर दे घर घर खुशहालियों खीर दे या पीर पीरा बादशाह या पीर पीरा बादशाह
तोणी आहियां तक़सीर ज़द आहे संदो इहो वदद मुरीदी ला तख़फ या पीर तूं आहीं पाक जद इब्ने अबू शाह साले से ख़ातिर खुदा जे खुद बयद या पीर पीरा बादशाह बदनफ्स मुंहिंजो बेजुल्द कस्ती बदरियानी बेमला तुंहिंजी शफ़ाअत शहनशाह एहसास असीं चाढ़ी अल्लाह या पीर पीरा बादशाह दाए मुजारी दीन के तशरीफ़ कई तलकीन के बेना करना बीन के थी मार तू मिस्कीन के या पीर पीरा बादशाह या पीर पीरा बादशाह जो तू मर्दी दे ना मर्द के कर सुख सुर्ख रू रोज रद के परवरिश तने परवरद के कर दाफे दिल मां दर्द के या पीर पीरा बादशाह बगदाद में तू थो वसी पलका खणी जे तू बसी पोती जियारी अमरसी यादो क्यों यकदम रसी या पीर पीरा बादशाह या पीर पीरा बादशाह तू बादशाह बगदाद जो को दाद कर फरियाद जो सुन अर्ज मां बदजाद जो तू कोट थी फौलाद जो पर्दो रखी औलाद जो या पीर पीरा बादशाह या पीर पीरा बादशाह जेको संदोई गुलाम थियो आलम कहीं इनाम थियो छा ख़ास थियो छा आम थियो जो पीर पे इनाम थियो तुंहिंजो निकोई नाम थियो या पीर पीरा बादशाह जेकी विकाणा तो दरे कोशिश तनी जी तू करे पर तू आया सब परे वेला उथी वहलो वरे या पीर पीरा बादशाह बरकत संदी बहरे बरी तेरी शनाख्त तो सरी को काफ कुल कतरा करी पर क्यों खुदा सब भरी या पीर पीरा बादशाह जॾहिं नबी जाम मेराज चढ़ियो जॾहिं नबी जाम मेराज चढ़ियो तॾहिं कदम खणी तोते धरियो मुल्क सॼो तोॾां वरियो एॾो करम तोखे सरियो या पीर पीरा बादशाह जॾहिं हज़रत रखियो तोते कदम जॾहिं हज़रत रखियो तोते कदम एॾो करीमी छो करम ऊपर उते रबी रहम केहो मुरीदन गम वहम या पीर पीरा बादशाह जेको मुरीदन सां विगे करे दुश्मनी सो की न तगे कर दूर दुश्मन खे दिगे बोलियो संदोई आहे अगे थियो छोट को दामन लगे या पीर पीरा बादशाह दामन लगे दिलदार खे ईमान उमरा ज़ादगी आज़ार खां आज़ादगी ताज़ीम ऐं तन ताज़गी इस्लाम ते उस्तादगी का अहड़ी कर इमदादगी या पीर पीरा बादशाह कुल इल्म जो इरशाद कर इरशाद जो इमदाद कर आलिम संदो में औलाद कर दुश्मन कभी कुल मात कर या पीर पीरा बादशाह जो तू दरगाह खुदा जो दफ्तरी राहे खुदा कर रहबरी दीनो दुनिया उपट धरी वाहर सी वहलू लोहरी या पीर पीरा बादशाह मजहब संदो अहमद हमल इल्मे उते आला अमल खुशकी बहर जे की जबल 14 तबक तू जो तबल या पीर पीरा बादशाह दीदार जो मुस्ताक मन मुखे पसाइज पाक तन मशरब करे जग में जुमन तुहा घुरा अमनो अमन या पीर पीरा बादशाह अरबो अजम ईरान में तंबूल ऐं तूरान में कश्मीर ऐं काशान में काबुल ऐं किरमान में फलके संदे फरमान में या पीर पीरा बादशाह अरबो अजम इस्फान में सूरत बंदर सेविस्तान में ठट्टे बखर मुल्तान में खादम सदो खुरासान में या पीर पीरा बादशाह अरबो अजम अस्तीनतुन दिल्ली दखन दस्तीनतुन पूरब पशम पस्तीनतुन चंची चिचावल चीनतुन देश दामन दीनतुन या पीर पीरा बादशाह मशरक मगरब रूम शाम में बलगो बुखारो तुझे शान में गिरनार कंधार में हिंद सिंध सहारे नाम में मिसरी मकाई मुशहदी बदी बदखिशी बेहदी यकपाए शान कह कदी जो चक्संदी चीला बंदी तो डात डात रखा लधी या पीर पीरा बादशाह इल्तों अलामतों रखशूम ताई शामतों मेरो मलायूं मान मतों हाँ कुर्बान हुए जे नामतों या पीर पीरा बादशाह कलाम जी कबूलियत अदालत जी अदूलियत वहदानत जी वसूलियत हाजात जी हसूलियत या पीर पीरा बादशाह कुल पीरन ते पखसंदो आलम सही सब जग संदो जुमन मदाही सग संदो जो पेजार जो पस लग संदो या पीर पीरा बादशाह तुझी पेजारी जा पस लग घणा मोले विधि तो में मणिया आरब थिया अचन तो वट घणा तोहे तुझे थो तरा या पीर पीरा बादशाह जुमन चरे जाहिल आया किरतों कचो काहिल आया तुझे दरजो साहिल आया या पीर पीरा बादशाह
जे बाब मुंहिंजे बदखर से मिटाए कर सुता सखर वांझो मकर मुंहिंजो वखर तुंहिंजी पनाह तुंहिंजो वखर ता रोज़ क़यामत ता हशर या पीर पीरान बादशाह चोॾहं उत्तर ॾखण ओलाह ते तुंहिंजो तबल सिज माह ते उत्तर ॾखण ओलाह ते तुंहिंजो तबल सिज माह ते को गौर कर माडाह ते कहो कलमो मीर मोहम्मद शाह ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक मौजूद सदाईं।